सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां ॿारनि खे पाण खे सभु खे असां संसार ज़रूरु ॾियूं, पर अॻु में असां संस्कार ॾियूं। तंहिंजे करे असांजे जीवन में इहे ॿई चीज़ूं गॾु गॾु हलंदियूं ऐं जेकॾहिं ॿई चीज़ूं गॾु हलनि त पोइ असांजे जीवन में कॾहिं डगमगाहट न ईंदी आहे। जीअं उहो शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन जो मिसाल आहे। हिकिड़ो शख़्स उन ॾे आयो, चइसि मुंहिंजो जीवन में सदाई डगमगाहट हलंदी आहे। कॾहिं मुंहिंजी इज़त हूंदी आहे, कॾहिं रुसवाई ईंदी आहे, कॾहिं एतिरो घणो कुझु हूंदो आहे मूंखे बहितरी मिलंदी आहे ऐं कॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में कुझु हूंदो बि न आहे। तंहिंजे करे मुंहिंजे जीवन में जल्दी डगमगाहट ईंदी रहंदी आहे। तॾहिं साईं ने चयुसि हाणे कहिड़ो आहे? चयोसीं हाणे ॾुखिया ॾींहं हलंदा पिया आहिनि, सुखिया ॾींहं ख़तमु थिया आहिनि। चवण हिकिड़ो कमु कर, तूं सुबुह जो जीअं उथे सिर्फ़ु मालिक जो नेम ध्यानु सिमरन करे अरदास करे कम ते हलियो वियो कर ऐं पंहिंजो कारोबार कर ऐं शाम जो वरी जॾहिं वापसि अचे वरी थोरो वक़्तु नेम ध्यानु करे मुंहिंजो थैंक्स करे मुंहिंजो शुक्रियो करे वरी तूं पंहिंजो आराम कयो कर। तोखे भाग लॻणु शुरू थींदो, क़िस्मत खुलणु शुरू थींदी। पर जीअं तूं वधे वसे तरक़ी करे कंहिंखे सताइजाए न, कंहिंखे ॾुखाइजाए न। जेको तुंहिंजो सही हले, ग़लति हलियो बि थी त कंहिंखो बदिलो न वठिजाए। बाक़ी जेतिरो तोखे पहुचे दान पुञ चङाई तूं कंदो रहिजाए, सिर्फ़ु ॾुखाइजाए कंहिंखे न। ऐं चयो ठीकु आहे साईं, ऐं हू हलियो वियो। जॾहिं हू चङे वक़्त खां बाद वापसि आयो, चयोसीं मुंहिंजी जीवन जी डगमगाहट ख़तमु थी वई आहे। हाणे मुंहिंजो जीवन सुखियो आहे, इज़त आहे, शान आहे, मान आहे, पैसो आहे, पदारथ आहे, सभु कुझु बहितर आहे। सभु मूंखे भाईंदा नी, सभु इज़त कंदा नी। तंहिंजे करे इहा तव्हां आसीस कई, सो हक़ीक़त में आसीस करो मां ईअं रहां। तॾहिं पोइ सच साईं खे चयो बसि तूं बि ईअं ई रहिजांइ जीअं आहे सिर्फ़ु। उहो सभु इन करे असां इंसान जेके आहियूं, असांजे जीवन में जॾहिं का ॾुखियाई का तकलीफ़ ईंदी आहे त पोइ असां मालिक खे यादि कंदा आहियूं, अॻिते वधंदा आहियूं, चङाई कंदा आहियूं, बहितरी कंदा आहियूं। उन चङाई जो फल असांखे जॾहिं चङो मिलंदो आहे, असांजो भाग नसीब क़िस्मत इज़त खुलंदी आहे त जीअं थोरो असां वधंदा आहियूं असांजी कमी उते पइजी वेंदी आहे त जीअं थोरो वधंदासीं असां सभ खां पहिरीं मालिक खां परे थींदा आहियूं। उन वक़्तु असां ॾिसंदासीं जीअं वधंदासीं सभ खां पहिरीं ॿिया सभु कमु कंदासीं, दोस्ती उथी वेठी कारोबार अचणु वञणु खाधो पीतो सभु कंदासीं। पर जीअं वधंदासीं सभ खां पहिरीं असां मंदरु नाम ध्यानु ऐं चङाई खां परे कंदासीं। मूंखे टाइम न मिलंदो आहे, वक़्तु न मिलंदो आहे, एतिरो बिज़ी थी वियो आहे, एतिरो टाइम न मिलंदो आहे। बाक़ी ॿिया सभु कमु कंदा आहियूं, बाक़ी कुझु बि न रुकंदो आहे। सिर्फ़ु मंदरु वञणु ऐं कुझु चङाई जी असांखे रुकावट थींदी आहे। पर वरी जीअं थोरो वधंदा आहियूं त पोइ कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंखे सताईंदासीं, माण्हू खे माण्हू न सम्झंदासीं, कंहिंखे पोइते करण जी कोशिशि कंदासीं, कंहिंजी गिला करण जी कोशिशि कंदासीं। तव्हांजो पंहिंजी एनर्जी सॼो ॿियनि खे नीचो ॾेखारण में लॻाए छॾींदासीं ऐं आहिस्ते आहिस्ते पुञ जे बदिरां पाप कंदा वेंदासीं, ग़लति कंदा वेंदासीं। तव्हांजो पहिरियां पुञ खाई करे पाप कयासीं, वरी पाप जो फल मिलंदो आहे, वरी पोइते पवंदा आहियूं, वरी पोइते पवंदा आहियूं, वरी चङा थींदा आहियूं, वरी अॻिते वधंदा आहियूं। इन करे असांजो जीवन सदाई डगमगाहट में हलंदो रहंदो आहे। पर जॾहिं असां सुबुह जो मालिक को आशीर्वाद वठंदा आहियूं ऐं पोइ सॼो ॾींहुं चङो कमु कंदा आहियूं, बहितर कंदा आहियूं, बहितर अंदाज़ सां हलंदा आहियूं,
ऐं जेतिरो वधंदा आहियूं कंहिंखे सताईंदा न आहियूं, कंहिंखे ॾुखाईंदा न आहियूं, ऐं अञा ई कुझु चङाई कंदा आहियूं, तो चङाई, बहितर संस्कार, बहितरी असांजे जीवन में सदाई दाख़िल थींदी रहंदी आहे, ईंदी रहंदी आहे। जॾहिं ईंदी सभु चङाई, बहितरी ऐं सत्कर्म ऐं संस्कार सिमरन, त पोइ असां ग़लति कयोसीं न त ग़लति जो फल असांखे मिलंदो छो? कयोसीं चङाई, सदाई चङाई मिलंदी रहंदी, असां वधंदा वसंदा, ख़ुशि ख़ुशहाल रहंदासीं, सदाई सकून ऐं शांती में रहंदासीं, बहितरी में रहंदासीं। तंहिंजे करे असांजे जीवन में असां सभु अॻिते वधणु चाहींदा आहियूं, सभु पंहिंजो पाण खे तरक़ी जो मंज़िलूं तय करणु चाहींदा आहियूं। असां चाहींदा आहियूं हर चीज़ में असांजी प्रोग्रेस हुजे, अॻिते हुजे। कॾहिं ज़िंदगी में कोई ॾुखियो ॾींहुं अचे न, इन करे ॾुखियो ॾींहुं उन सां साईं चयो न अचे त असां ॾुखियो कम ई न कयूं त ॾुखियो ॾींहुं बि न ईंदो। असां सुखिया कमु कंदासीं, सुख ईंदा रहंदा। तंहिंजे करे असांजो जीवन जेको बि आहे असांखे थोरो सिर्फ़ु चेंज कयूं, ॿियो कुझु बि न। जेको हलंदा आहियूं असां ईअं ई हलंदा रहूं, ईअं ई वसंदा रहूं, सिर्फ़ु थोरो चेंज कयूं। अॻ में असां संस्कार खणी अचूं, बाद में असां संसार में हलिया वञूं। असांजे जीवन में कॾहिं तकलीफ़ न ईंदी, असांजे जीवन में कॾहिं ॾुखियाई न ईंदी।